अल्हम्दुलिल्लाहि वकफ़ा वस्सलामुन अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्लज़ीना युमस्सिकून बिल किताब क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल इल्मु नूर। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक वसल्लिम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक वसल्लिम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक वसल्लिम। हवा हिर्स वाला दिल बदल दे, मेरा गफलत में डूबा दिल बदल दे। बदल दे दिल की दुनिया, दिल बदल दे। खुदाया फज़ल फरमा, दिल बदल दे। गुनहगारी में कब तक उम्र काटूं, गुनहगारी में कब तक उम्र काटूं। बदल दे मेरा रास्ता, दिल बदल दे। सुनूं मैं नाम तेरा धड़कनों में, सुनूं मैं नाम तेरा धड़कनों में। मज़ा आ जाए मौला, दिल बदल दे। सहल फरमा मुसलसल याद अपनी, सहल फरमा मुसलसल याद अपनी। करम फरमा के मौला, दिल बदल दे। ये कैसा दिल है सीने में इलाही, ये कैसा दिल है सीने में इलाही। जो जिंदा भी है मुर्दा, दिल बदल दे। तेरा हो जाऊं इतनी आरज़ू है, तेरा हो जाऊं इतनी आरज़ू है। बस इतनी है तमन्ना, दिल बदल दे। पड़ा हूँ तेरे दर पर दिल शिकस्ता, पड़ा हूँ तेरे दर पर दिल शिकस्ता। रहूं क्यों दिल शिकस्ता, दिल बदल दे।
जो हो दीदार तेरा रोज़ महशर, जो हो दीदार तेरा रोज़ महशर, तू देखे मुस्कुरा कर दिल बदल दे। रहूं मैं सर बसजदा तेरे दर पर, रहूं मैं सर बसजदा तेरे दर पर, खुशू ऐसा अता कर दिल बदल दे। हटा लूँ आँख अपनी माँ सिवा से, हटा लूँ आँख अपनी माँ सिवा से, सुरूर ऐसा अता कर दिल बदल दे। मेरी फरियाद सुन ले मेरे मौला, मेरी फरियाद सुन ले मेरे मौला, बना ले अपना बंदा दिल बदल दे। हवा हिर्स वाला दिल बदल दे, मेरा गफलत में डूबा दिल बदल दे। बदल दे दिल की दुनिया दिल बदल दे, खुदाया फजल फरमा दिल बदल दे। खुदाया करम फरमा दिल बदल दे। खुदाया रहम फरमा दिल बदल दे। मुझे मुअज़्ज़ज़ मुहतरम मुकर्रम मुजाहिद मुवाहिद भाई और दोस्तों ऐं बुज़ुर्गों, अॼु जी असांजी तक़रीर जो मौज़ू आहे तालिब इल्म जी शान। इरशाद बारी तआला आहे, सुम्मा औरसनल किताबल्लज़ी नस्तफ़ैना मिन इबादिना, पोइ असां वारिस बणायो आहे किताब जो यानी क़ुरान जो उन्हनि माण्हुनि खे जिन खे असां चूंडियो आहे पंहिंजे ॿाननि मंझि। अल्लाह तबारक व तआला उलमाए किराम जे बारे में फ़रमाए थो पियो त असां इन्हनि खे पंहिंजे किताब जे लाइ चूंडियो आहे। चूंड हिकु ख़ासि तरीक़े जी अल्लाह तबारक व तआला फ़रमाई जो उन ॿाननि मंझां जेके उनखे पसंदि हुआ, बरगुज़ीदा हुआ, उन्हनि ॿाननि मंझां अल्लाह साईं आलिमनि खे चूंडियो। ऐं आलिम माण्हू तॾहिं थींदो आहे जेसीं ताईं किताब व सुन्नत जो इल्मु हासिलु न करे, यानी जेसीं ताईं तालिब इल्मु न थींदो तेसीं ताईं आलिम कोन थींदो। त जेके तालिब इल्मु आहिनि मुस्तक़बिल में आलिम बणिजंदा, इहे अल्लाह तबारक व तआला जा चूंडियल ॿाना आहिनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो त जेको ॿार कलाम मुक़द्दस पढ़ण जे लाइ वञे थो पियो त अल्लाह तबारक व तआला जा फ़रिश्ता पंहिंजा पर उन जे क़दमनि जे हेठां विछाइनि था पिया।
फ़रिश्ता नूरानी मख़लूक आहिनि, इंसान ख़ाकी मख़लूक आहे, पर नूरानी मख़लूक हिन ख़ाकी मख़लूक जे क़दमनि जे हेठियां पर विछाए थी, छो जो ही तालिब इल्म आहे, क़ुर पढ़णु वञे थो पियो। एॾो अल्लाह तबारक व तआला मक़ाम मर्तबो रखियो आहे ॿार जो, तालिब इल्म जो, शागिर्द जो जॾहिं तलब इल्म जे लाइ वञे थो पियो त फ़रिश्ता पंहिंजा पर हुनजे क़दमनि जे हेठियां विछाइनि था पिया। इहा ई वजह आहे जो सुफ़ियान सूरी रहमतुल्लाह अलैह फरमायो त जॾहिं तलब इल्म जी कोशिश में मसरूफ़ आहे ऐं हुनजी नीयत बिल्कुलु सही आहे इल्मु हासिल करण जी, त रूए ज़मीन ते उन खां वधीक अफ़ज़ल तरीन माण्हू को बि कोन थो थी सघे। नीयत अल्लाह खे राज़ी करणु हुजेसि, अल्लाह खे जी दीन जी ख़िदमत करणु मक़सूद हुजेसि, दीन जी नशर व इशाअत जी नीयत हुजेसि, त इन्हनि नीयतुनि सां जेकॾहिं को तालिब इल्म पढ़े थो पियो त सुफ़ियान सूरी रहमतुल्लाह अलैह फरमायो त इन खां वधीक अफ़ज़ल तरीन माण्हू को कोन थो थी सघे। मदरसे जा शागिर्द, क़ुर पढ़ण वारा शागिर्द असांखे मामूली नज़र ईंदा, असां उन्हनि खे हक़ीर ॾिसंदासीं। हिननि जो मुस्तक़बिल तारीख़ आहे, हिन जो मुस्तक़बिल बिल्कुलु कुझु बि कोन्हे सवाइ इन जे जो मस्जिद जो इमाम थींदो ऐं वञी किथे मोज़िन थींदो, ॿियो कुझु बि हिन जो मुस्तक़बिल कोन्हे। पर हक़ीक़त में तव्हां ई असांजे अॻियां नज़रुनि में किरियल हूंदो, पर अल्लाह तबारक व तआला जे साम्हूं हुनजी शान बुलंद बाला हूंदी आहे। अल्लाह साईं हुनजो उहो मक़ाम रखियो हूंदो आहे, उहो मक़ाम रखियो हूंदो आहे जिते तव्हां ऐं असांजो सोच बि कोन थी वञे। पुराणे दौर जे अंदरि शागिर्द इल्मु हासिल कंदा हुआ, वॾी महिनत करे, वॾी जिदोजहद करे, वॾी जाखोड़ करे। हींअर इल्म जा ज़राइत बिल्कुलु आसान थी विया आहिनि। पुराणे दौर में माण्हू वॾी महिनतूं करे इल्मु हासिल कंदा हुआ, वीचारा बुखूं बर्दाश्त करे, उञूं बर्दाश्त करे, गर्मी सर्दी जी काई परवाह कोन्हे, बसि इल्मु हासिल करो। हज़रत मदनी रहमतुल्लाह अलैह दारुल उलूम देवबंद में जॾहिं पढ़ाईंदो हो त उन हिकिड़ी तहरीक हलाई हुई अंग्रेज़ जे ख़िलाफ़। उन तहरीक जे सिलसिले में जलसा कंदो, हुते जलसा, हुते जलसा, हुते जलसा, हुते जलसा। पर वरी अची दारुल उलूम में बुख़ारी शरीफ़ जो दर्स बि ॾींदो हो, पर जलसनि जी मसरूफ़ियत जे करे साईं खे टाइम न मिलंदो हो मख़सूस वक़्त में पढ़ाइण जो। शागिर्द जेके हूंदा हुआ उन्हनि चौकीदार खे चई छॾियो, साईं महिरबानी कजो जेॾी महिल साईं घरु अचे, पोइ 1 बजे अचे, 2 बजे अचे, 3 बजे राति जो जेॾी महिल बि साईं अचे, असांखे तूं इतला करे छॾियां। असां उथी करे साईं वज़ू करे नफ़िल पढ़ंदो, असां साईं जे पोयां अची करे वेही रहंदासीं बुख़ारी शरीफ़ खणी करे। बाद मदनी रहमतुल्लाह अलैह जीअं राति जो अचे, पोइ जेॾी महिल बि अचे, जो ॾींहं जो त सबक़ जो नागो थी चुको हो, पोइ जेॾी महिल बि राति जो ईंदो हो, शागिर्द किताब खणी करे साईं नफ़िल पढ़ी तहज्जुद पढ़ी फ़ारिग़ थींदो त शागिर्द पोयां वेठा हूंदा लाइन सां, ऐं हदीस मुबारका पढ़ण जे लाइ तयारु वेठा हूंदा। पोइ अहिड़नि शागिर्दनि खे अल्लाह तबारक व तआला उहो ई मक़ाम ऐं मर्तबो ॾिनो जंहिंजो तव्हां ऐं असां सोचे बि कोन था सघूं। ऐं हिन मदरसे जे शागिर्दनि जो मक़ाम छा हो, हिन वाक़े मां मूंखे ख़बर पवंदो। शाह रफ़ीउद्दीन रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो वॾो अल्लाह जो बुज़ुर्ग बानो गुज़रिया, उहो दारुल उलूम देवबंद में पढ़ंदो, तालीम हासिल कंदो। जॾहिं तालीम हासिल करण खां बाद में फ़ारिग़ थियो त वरी उते नाज़िम मुक़ररु थियो, उते ड्यूटी मिली हुअसि। हज़रत रायपुरी रहमतुल्लाह अलैह जॾहिं तलब इल्म खां फ़ारिग़ थियो, हाणे हिते ड्यूटी जॉइन करे वरितईं, त उते ॿारनि जी निगरानी, नाज़िम जो कमु हूंदो, ॿारनि जी निगरानी, खाधे पीते जी निगरानी, हुन उथण वेहण, इहो सभु कमु ज़िमेदारी नाज़िम जी हूंदी आहे। शाह रफ़ीउद्दीन रहमतुल्लाह अलैह अल्लाह जो बरगुज़िदा बानो, वॾो नेक सालेह बानो हुजे, सूफ़ी क़िस्म जो माण्हू हुजे। उहो हिकु दफ़े वज़ू करे वियो हौज़ वटि, वज़ू जे दरमियान में हिकिड़ो शागिर्द आयो, उन अची करे साईं खे हिकिड़ो प्यालो ॾेखारियो ऐं उन प्याले में दाल हुई, ऐं अची करे चवणु लॻो, साईं हीअ ॾिसो
तव्हांजी हूंदे असांखे अहिड़ी दाल मिले थी, एॾी छिडरी आहे जो हिन सां त वज़ू करण बि जाइज़ थी वेंदो। साईं हुनखे ॾिठो, ईअं चई, ई चवण खां बाद में हुनजे हथ मां प्यालो किरी वियो, दाल हेठि किरी। शागिर्द भॼी वियो। असातिज़ा किराम खे ख़बर पई त हिकिड़े शागिर्द साईं सां बदतमीज़ी कई आहे। असातिज़ा किराम साईं वटि आया ऐं अची करे साईं खां माज़रत करणु लॻा। शाह रफ़ीउद्दीन रहमतुल्लाह अलैह खां माज़रत करणु लॻा त शाह रफ़ीउद्दीन रहमतुल्लाह अलैह फरमाया, बाबा उहो शागिर्द ई कोन हुयो, जीअं अची बदतमीज़ी कयो, शागिर्द ई न हो। उन्हनि चयो न साईं शागिर्द त हो मदरसे जो। सभु उस्ताद उथिया, विया मतबख़ में, बावर्चीखाने में। उते पुछियो साईं शागिर्द नाला लिखियो हूंदो, लिखियल उन्हनि में शागिर्द जो नालो लिखियल हुजे। आया साईं मतबख़ में, साईं बावर्चीखाने में नालो लिखियल आहे हिन शागिर्द जो। हेतिरनि शागिर्दनि जी मानी पचे थी, हुननि जा नाला लिखियल आहिनि। उन्हनि जो नालो, हिन शागिर्द जो बि नालो उन में मौजूदु आहे। साईं शागिर्द मदरसे जो हो। साईं फरमाए वञो तहक़ीक़ कयो, शक मदरसे जो शागिर्द न हो। वरी विया क्लास में पुछ रहे, रजिस्टर में नालो बि लिखियो पियो हुजे ऐं हुनजी हाज़िरी बि लॻल हुजे। साईं शागिर्द मौजूदु आहे ऐं रजिस्टर में नालो बि लिखियो पियो अथसि, क्लास में आहे, पढ़ंदड़ शागिर्द आहियो। साईं फरमायो, बाबा इहो शागिर्द मदरसे जो आहे ई कोन। जॾहिं उस्ताद खां पुछियो वियो, क्लास जे उस्ताद खां, साईं ॾियो ख़बर, शागिर्द ईंदो आहे? त हुन ॿुधायो ईंदो त कोन्हे मदरसे में। उन दाख़िला वठी चुको हो, सिर्फ़ु मानी खाइण जे टाइम में ईंदो, मानी खाई वरी भॼी हलियो वेंदो। बाक़ी जेको आहे रजिस्टर में नालो बि लिखियलु हो, उनजो हिकिड़ो दोस्त हुयो, हाज़िरी हणी छॾींदो, इन वटि मौजूदु आहे। इहो कई ॾींहंनि खां कमु हले पियो। ख़बर पई त मदरसे जो शागिर्द न हो। सभु मिली सिली करे साईं वटि आया। हज़रत शाह रफ़ीउद्दीन रहमतुल्लाह अलैह वटि आया ऐं अची करे अर्ज़ु करणु लॻा, साईं तव्हांखे कीअं ख़बर पई त हीउ शागिर्द न आहे मदरसे जो? असां त ॾिठोसीं त मतबख़ में बि लिखियलु हुयो हिन जो नालो, वरी क्लास में रजिस्टर में बि ॾिठोसीं नालो लिखियो पियो, तव्हांखे कीअं ख़बर पई मदरसे जो शागिर्द न आहे? शाह रफ़ीउद्दीन रहमतुल्लाह अलैह फरमाया, साईं मूं ख़्वाब ॾिठो हो, जीअं मां हिते नाज़िम थियोसि, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे मूं ख़्वाब में ॾिठो, साईं जन इन हौज़ वटि बीठा ऐं पंहिंजे हथनि सां पाणी भरे करे शागिर्दनि खे पीआरनि पिया ऐं साईं जन जे पासे में मां बीठो हुउसि। पोइ जेके शागिर्द अचनि पिया, पाणी पीअंदा वञनि पिया न, उन्हनि शागिर्दनि में खे मूं ॾिसंदो ॾिसंदो उन जा चहिरा मूंखे यादि थी विया। जंहिंमहिल नंढड़े ने अची मूंसां ॻाल्हि कई, मूं त ॾिठो त मदरसे जो शागिर्द ई कोन हो, नबी साईं वारे ख़्वाब में मूंखे नज़र ई कोन आयो। पोइ मूंखे यकीन थी वियो त हीउ शागिर्द कोन्हे, हीउ ॿाहिरि जो माण्हू आहे। उन्हनि शागिर्दनि खे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़्वाब में पंहिंजे हथनि सां उन हौज़ तां पाणी पीआरियो। इहा शान आहे मदरसे शागिर्दनि जी। हिकिड़ी अजीब तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, असां मदरसे में पढ़ंदा हुआसीं, असांजो उस्ताद हो हिकिड़ो, उहो बि हिकिड़े मदरसे में पढ़ियो। मदरसो टंडो जाम जे वेझो मदीनतुल उलूम जे नाले सां मदरसो, उन में पढ़ंदो हुयो। उस्ताद फरमाए पियो त असांजे मदरसे में हिकिड़ो माण्हू ईंदो हुयो, उहो ॿिए ॾींहुं 5 ॾींहुं 10 ॾींहुं 15 ॾींहुं 20 ॾींहुं ईंदो हुयो ऐं अंडा खणी ईंदो, उॿरियल अंडा, पोइ अची ॿारनि खे खाराईंदो हुयो। अलाए कहिड़े ॻोठ मां ईंदो हो, पर हुनजो कमु इहो, दर्जन खणी अचे, 2 डज़न खे 3 डज़न खणी अचे, पर उॿारे करे खणी ईंदो, पोइ ॿारनि खे ॾींदो, अचे पुटु खाओ, अचे पुटु खाओ। इहो हुनजो मामूल कई सालनि जो रहियो। हिकु दफ़े हिकिड़े उस्ताद जा खोड़ कई, इहो केरु अचे थो जेको अंडा ॾेई करे हलियो थो वञे, अलाए छा मसइलो आहे, हिन खां पुछूं त सही। शागिर्दनि खे चई, भाई इहो हमरा अचे त मूंखे ॿुधाइजो। ठीकु आहे साईं। उहो हमरा आयो, उनखे चयो, बसि साईं तव्हांखे सॾे थो। उस्ताद सां मिलायोसि। साईं तव्हां केरु आहियो? अंडा खणी ॿारनि खे ॾेई वेंदा आहियो, असांखां पुछो बि कोन था, इंतिज़ामिया खे ॿुधायो बि कोन था, पंहिंजे मुंहं सां विराए करे हलिया था, छा मसइलो आहे? चयो, साईं मसइलो को बि कोन्हे, मुंहिंजे घर में जॾहिं बि बीमारी ईंदी आहे, जॾहिं बि परेशानी ईंदी आहे न, मां बजाए हिन जे डॉक्टर ॾे वञा,
बजाए हिन जे मसइले खे हल कयां, मां पहिरियां अंडा वठंदो आहियां, उहे उॿारींदो आहियां ऐं नबी साईं जे महिमाननि खे पहिरियां खाराईंदो आहियां। बीमारियूं बि ख़तमु ऐं परेशानियूं बि बिल्कुलु हल थी वेंदियूं। ऐं मुंहिंजो हिकु ॿ ॾींहं जो तजुर्बो न, बारहा जो तजुर्बो आहे। इन शागिर्दनि खे मां बेदा कराईंदो आहियां, अलाह तबारक व तआला मुंहिंजा मसइला हल फरमाए छॾींदो आहे। इन ॻाल्हि मां अंदाज़ो लॻायो त इन तालिब इल्मनि जो केॾो अलाह तबारक व तआला शान रखियो आहे। हिकिड़ी ॻाल्हि तव्हां मुंहिंजे ज़हन में अचे थी पई, इन जो एॾो वॾो मक़ाम छो आहे? निमाज़ तव्हां असां बि पढ़ूं था, ॾाढ़ी तव्हां असांखे बि आहे, टोपी तव्हां असां बि पायूं था पिया, निमाज़ 5 वक़्तु पढ़ूं था पिया, ख़ैर ख़ैरात बि कयूं था, पर असांजो एॾो मक़ाम न आहे। शागिर्द मदरसे जो एतिरो मक़ाम छो आहे? तव्हां ई असां उन ज़िंदगी में गुज़री रहिया आहियूं जंहिं ज़िंदगी जे अंदरि सवाब बि आहिनि, गुनाह बि आहिनि। सुबुह जो उथंदासीं ऐं राति जो सुम्हंदासीं, इन दरमियान में असां कई दफ़ा नेकियूं बि कयूं था, कई दफ़ा गुनाह बि कयूं था। कुझु बि न कंदासीं, कुझु बि न कंदासीं, न गिलागी बि ज़रूरु कंदासीं, छोकिरि उन में कंहिं बि क़िस्म जी महिनत नथी करणी पए। पर मदरसे शागिर्द जी रूटीन छा आहे? सुबुह जो फजर नमाज़ ते उथंदा, निमाज़ पढ़ी करे वरी मदरसे में पढ़ाई थी वेही रहंदा, पढ़ंदा रहिया पढ़ंदा रहिया पढ़ंदा रहिया पढ़ंदा रहिया 11 बजे ताईं मुसलसल पढ़ाई हलंदी। 11 बजे जीअं ई फारिग थिया पढ़ाई खां, अब सभु खणो पेशाब वेशाब करे सुम्ही पियो शागिर्द, सभु शागिर्द वरी सुम्ही पवंदा। वरी ज़ोहर निमाज़ ते उथंदा, निमाज़ पढ़ी करे वरी पढ़ाई, वरी पढ़ंदा रहंदा पढ़ंदा रहंदा पढ़ंदा रहंदा पढ़ा असर नमाज़ ताईं। असर नमाज़ खां पोइ हुनखे इजाज़त हूंदी आहे तव्हां भले वञी खेॾो, चकर हणो, पोइ खेॾंदा या चकर हणंदा, क्रिकेट जेको बि हुनखे आसानी थींदी खेॾंदा। मग़रिब नमाज़ ताईं, मग़रिब नमाज़ खां बाद जीअं नमाज़ ते ईंदा, नमाज़ पढ़ी करे वरी पढ़ाई, पढ़ंदा रहंदा पढ़ंदा रहंदा पढ़ंदा रहंदा पढ़ंदा रहंदा। इशा नमाज़ ताईं, इशा नमाज़ पढ़ी करे खाधो लॻंदो, खाधे लॻी करे वरी सुम्हो। इन दरमियान में सुबुह जो अधु कलाकु हुननि खे मिलंदो त नाश्तो कयो, ज़ोर खां बाद में हुनखे मानी जो टाइम मिलंदो। हाणे मूंखे ॿुधायो त इन ज़िंदगी में हुननि जो गुनाह केतिरा हूंदा, नेकियूं केतिरियूं हूंदियूं? गुनाह आहिनि ई कोन, न हुजण जे बराबरि आहिनि, ऐं नेकियूं नेकियूं या त सुम्हणा या खाइणा या पढ़णा, बसि ॿियो को कमु ई कोन्हे। जॾहिं उन्हनि जी ज़िंदगी 3 ॻाल्हियुनि में गुज़रंदी, या त सुम्हण में या खाइण पीअण में या वरी पढ़ण जे अंदरि, त ॿुधायो त हिन जी ज़िंदगी में गुनाह हूंदो? जॾहिं गुनाह न आहे त पोइ इहो उहो माण्हू आहे, उहो ॿारु आहे जो नबी साईं फरमाए थो त अलाह जा फ़रिश्ता हुन जे क़दमनि जे हेठियां पंहिंजा पर विछाइनि था पिया। इन करे मदरसे जे शागिर्द खे आम न सम्झणु घुरिजे। यकीन हुनजा कपिड़ा मेरा हूंदा, हुनजा हाल ख़स्ता हूंदा, उहो मेरो गदिलो हूंदो, पर अलाह तबारक व तआला जे साम्हूं हुनजी वॾी शान ऐं वॾो मक़ाम ऐं मर्तबो। हिकिड़े आलिम जो बयान पियो ॿुधो, अलाह वारे जो बयान पियो ॿुधो, लाहौर जो। उन हिकिड़ो वज़ीफ़ो ॾसियो, वज़ीफ़ो ॾसी जे मूं वटि हिकिड़ी न्याणी आई ऐं मूंखे चवणु लॻी मुंहिंजा हेतिरा साल थिया आहिनि, शादी थी वई आहे, औलाद नथो थिए, छा कयां? साईं जो तोखे वज़ीफ़ो ॾसियां? चयां साईं वज़ीफ़ो ॾसियो। अहिड़ो वज़ीफ़ो ॾींदुमि जेको सोलो बि आहे, करण जो बि आहे, पर तव्हांखे गिरां गुज़रंदो कोन कंदो। चए न मां कंदुमि। ठीकु आहे, सोलो कमु अथव, क़ुर शरीफ़ पढ़ियल आहियो? साईं न क़ुर शरीफ़ पढ़ियल आहियां। उन न्याणी जवाबु न, मां क़ुर शरीफ़ पढ़ियल आहियां। हाणे हिकिड़ो कमु कयो, तव्हां क़ुर शरीफ़ पढ़ो, क़ुर शरीफ़ पढ़ी वञो न त पोइ वरी मोड़े अचिजो, मां तव्हांखे वज़ीफ़ो ॾिसंदुसि। उन न्याणी वञी महिनत कई, क़ुर शरीफ़ पढ़ी, वरी आई साईं वटि। साईं क़ुर शरीफ़ मां मुकमल करे छॾिया, हाणे वज़ीफ़ो ॾे। हाणे वज़ीफ़ो इहो आहे त तूं पंहिंजे घर जे अंदरि ॿार पाड़े जा नंढड़ा नंढड़ा हुजनि न, उन्हनि खे क़ुर शरीफ़ पढ़ाए, उन्हनि खे पढ़ाए। जीअं ई छुटी करी न त नंढड़ा नंढड़ा टॉफ़ियूं घुराए, तूं टॉफ़ियूं घुराए करे ॿारनि खे खाराए छुटी महिल, ऐं पोइ उन्हनि खे चओ त हथु खणो, अलाह खां दुआ घुरो त अलाह साईं मूंखे औलाद नसीब करे। माण्हू चवंदा आहिनि छोकिरी त मोलवियाणी थी वई आहे, माण्हू त कॾहिं कंहिं ॻाल्हि में राज़ी कोन्हनि, राज़ी थींदा? माण्हू सोन जहिड़ो ठही वञे न, पोइ बि चवंदा आहिनि हिन में हीअ ऐब आहे, इहा असांजे माशरे जी नेचर आहे।
ज़हनियत आहे, ख़्यालात आहिनि तव्हां असांजा। 100% माण्हू सुठो हुजे न, उन मां बि ऐब कढण जी कोशिशि कंदासीं। हिकिड़ो अलाह जो बानो आहे न, मस्जिद में हीअ ॾिसी चई त ॾाढी सुठी मस्जिद ठहियल आहे, ॾाढी सुठी मस्जिद ठहियल आहे, पर हिकिड़ो ऐब अथसि। जो कहिड़ो ऐब अथसि? चई दरियूं जेके आहिनि न, इहे जेके टिकुंडियूं ठहियल आहिनि, टिकुंडियूं न हुजनि हा, चौकुंडियूं हुजनि हा, इन्हनि में बि दरियूं हणजनि हा, तव्हां त हवा जो किराउ सुठे नमूने सां थिए हा, गर्मी हिते न थिए हा। वाह जी ॻाल्हि कई अथई, तोखे ॿिए कंहिंखे बि न मिलियो, तोखे ज़रूरु मिलियो। सो असांजो ख़्यालु आहे त माण्हू में ऐब कढिजे, भलाई घटि बयानु कजे, ऐब घणा कजनि। चारो तरफ़ खां दरियूं दरियूं लॻल आहिनि, सॼी मस्जिद दरी दरी लॻल आहे। उन चयो न, अञा बि दरियूं हुजनि हा, ऐं उहे हीअं ठाहिजनि हा। तो न्याणी चए पई, उहो साईं ॿुधाए पियो बयानु करण वारो, चए पियो त जेॾी महिल हुन इहो वज़ीफ़ो ॾसियो हुनखे, ॿार पढ़ा क़ुर शरीफ़, ऐं पोइ जीअं ॿारनि जी छुटी करी रोज़ाना उनखे टॉफ़ी खारां, टॉफ़ी खाराइण महिल उनखां दुआ घुरां त अल्लाह तबारक व तआला मूंखे औलाद ॾे। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। जीअं ई ॿार पढ़ाइणु शुरू कया, पहिरीं महीने हुनखे उमेदु थी, ऐं पोइ वक़्तु मुक़ररु ते अल्लाह तबारक व तआला उनखे पुट जी औलाद सां नवाज़े। क़ुरान पढ़ण वारे जो वॾो शान अल्लाह सां रखे। इन करे तव्हां ई असांखे बि घुरिजे, जॾहिं परेशानी थिए न, हलिया वञो मदरसे, कंहिं बि मदरसे में, जेकी बस गिरदाई में खोड़ मदरसा, कंहिं बि मदरसे में हलिया वञो, जिते ॿार क़ुर शरीफ़ पढ़नि था, उन्हनि खे 10-10 रुपया ख़र्ची ॾियो, 20-20 रुपया ख़र्ची ॾियो, ख़र्ची ॾेई करे उते वेही करे दुआ घुरायो। इहा दुआ जेतिरो जल्दी क़बूल थींदी न, ओतिरी दुआ शायदि तव्हां असांजी जल्दी क़बूल न थिए। मदरसे जे शागिर्द जो अल्लाह से वॾो मक़ाम रखियो, वॾो मर्तबो रखियो। मुसीबत अचे, परेशानी अचे, ॾुख अचे, दर्द अचे, ग़म अचे, सिधो हलिया वञो मदरसे में। ॿारनि खे थोरो खारायो, ॿार ख़ुशि थींदा, उन्हनि खां दुआ घुरायो। जॾहिं दुआ घुरंदा न, अल्लाह तबारक व तआला अर्श जा पर्दा हटाए छॾींदो, झटपट उन्हनि जी दुआउनि खे क़बूलियत अता फ़रमाईंदो। असांजे SRTC में हिकिड़े हमरा ज़िम्मेदारी खणी छॾी त हर जुमे ते खाधो ॿार मुंहिंजे तरफ़ां खाइनि, हर जुमे ते। हिकिड़े मदरसे में, अलाए घणनि मदरसनि में उहो ईअं ॾींदो हुयो, हिकिड़ी देग हर जुमे ते लांदी, ऐं जेको रिक्शे वारो खणी ईंदो हुयो, उहो चए पियो मां अलाए घणियूं देगूं अलाए घणे मदरसे में रोज़ाना छॾे थो अचे। ऐं पोइ अल्लाह तबारक व तआला हुनखे जेको नवाज़ियो, उहो माण्हू बयानु नथो। मशहूरु शख़्स आहे हैदराबाद जो, मशहूरु शख़्स। त हिन शागिर्दनि सां ताल्लुक़ु रखिजे मदरसे जे, अल्लाह तबारक व तआला नवाज़े थो। इहे आम माण्हू न आहिनि, आम ॿार न आहिनि। यकीन आहे न उन्हनि जा हार मेरा हार हूंदा, पीउ माउ खां परे आहिनि, घर खां परे हुजण जे करे उनखे सफ़ाई जो शऊर न आहे। पर उहो जेको क़ुर पढ़नि था न, इन क़ुर जी पढ़ण जी बरकत जे करे अल्लाह साईं हुनजो उहो मक़ाम रखियो आहे जो रूए ज़मीन ते कंहिंजो बि अहिड़ो मक़ाम कोन्हे। बीमारी अल्लाह रहम करे, कैंसर जी बीमारी हुजे, दिलि जो मरीज़ हुजे, ब्लड प्रेशर जो मरीज़ हुजे, तव्हां तजुर्बो करे ॾिसो। इन ॿारनि खां दुआ घुरायो, 10-10 रुपया ख़र्ची ॾेई करे। 20 शागिर्द हूंदा क्लास में, 3 शागिर्द हूंदा, 200-300 रुपया ख़र्च थींदा। पर पोइ तव्हांजी ज़िंदगी, मुंहिंजी ज़िंदगी तब्दील थींदी, जो तव्हां असां सोचे बि नथा सघूं। सभ खां पहिरीं मदरसे जो वजूद नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रखियो। असहाब सुफ़ा जे नाले सां शागिर्द ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा 70-72 शागिर्द एट ए टाइम में रहंदा हुआ, जेके इल्म हासिल कंदा हुआ ऐं ग़रीब दियार हुआ। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जे खाधे पीते जो इंतज़ाम फरमाईंदा ऐं उन्हनि खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इल्म हदीस, इल्म क़ुरान पढ़ाईंदा हुआ, सम्झाईंदा, ॿुधाईंदा हुआ। उहो मदरसे जी इब्तिदा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रखी आहे। उहो ई निस्बत आला ऐं मक़ाम मर्तबो मथे आहे, पर वरी बि जेकॾहिं उहो मक़ाम ऐं मर्तबो न हुजे हा, निस्बत न हुजे हा, क़ुर त पढ़ंदा सॼो ॾींहुं। इन करे शागिर्द सां पंहिंजे ताल्लुक़ रखो। तव्हांजी ऐं मुंहिंजी ज़कात जो सभ खां वधीक मुस्तहिक़ मदरसे जो शागिर्द आहे। मां कोशिशि कंदो आहियां, जेको मूंखां अची केरु पुछे त ज़कात किथे ॾींदो, मां चवंदो आहियां पहिरियां पंहिंजे माइट खे ॾिसो, उन खे ॾियण सां डबल सवाबु मिले थो, ऐं पोइ मदरसे शागिर्द खे ॾियो, उनखे ॾियण सां बि डबल सवाबु मिले थो। माइट ग़रीब हूंदो, ग़रीब खे ॾियण जो सवाबु, ऐं उनखे ज़कात ॾेई विसला रहमी जो बि सवाबु मिलंदो।
मदरसे जो शागिर्द भी ग़रीब है, मुस्तहिक है, वो भी सवाब मिलंदो, दीन जी नशर व शाद जो भी सवाब मिलंदो। सुभाणे पढ़ंदो, हाफ़िज़ थींदो, आलिम थींदो, किथे वञी ख़िदमत कंदो, उहो भी सवाब तव्हांखे मिलंदो। इन करे वधि में वधि तव्हां ऐं मुंहिंजी ज़कात जो मुस्तहिक आहे, मुंहिंजो माइट आहे ऐं मदरसे जो शागिर्द आहे। ऐं पोइ असां वरी उन्हनि खां हिकिड़ो ग़लति कमु वठंदा आहियूं मदरसे जे शागिर्दनि खां, इंतिहाई ग़लति कमु, क़ुरान ख़ानी कराईंदासीं। क़ुरान ख़ानी इस्लाम में आहे ई कोन, इस्लाम में जो तसवुर ई कोन्हे। पर अॼु दौर अहिड़ो आहे साईं, मुतबादिल छा आहे, मुतबादिल छा आहे, मुतबादिल बि सवलो आहे। साॻियनि ई ॿारनि खे जिन खे तव्हां क़ुरान ख़ानी जे लाइ घर में घुरायो आहे, उन्हनि खे घुराए करे उनखे मानी खारायो, उन खां दुआ घुरायो, बसि इहो खोड़ आहे, उनजी दावत कयो। क़ुरान ख़ानी इस्लाम में कोन्हे, रिवाज आहे सॼो, 2 नंबर कमु आयो। उलमा किराम लखे उलमा किराम हिन ते चई बि रहिया, बाबा जाइज़ कोन्हे, जाइज़ कोन्हे, जाइज़ कोन्हे। मूंखे अव्हांखे सम्झ में ॻाल्हि कोन थी अचे। दुकान खोलींदासीं क़ुरान ख़ानी, घर ठाहींदासीं क़ुरान ख़ानी, हिते हुते उथंदा वेंदासीं क़ुरान ख़ानी। बाबा क़ुरान ख़ानी न करायो। मूंखे ॿुधायो 10 शागिर्द आया मदरसे जा पढ़ण जे लाइ, ऐं अधु कलाक में क़ुरान पूरो थी वियो। कीअं पढ़ंदा 10 शागिर्द अधु कलाक में क़ुरान कीअं पढ़ी वेंदा? 30 सिपारा। मां हाफ़िज़ आहियां क़ुरान जो, ॾिसी करे क़ुरान पढ़ा, साही बि न खणा, पोइ 15 मिंटनि में क़ुरान जॾहिं पूरो थींदो। हाणे उहे 10 ॼणा अधु कलाक में कीअं 3 पूरा था करे वञनि? इन करे क़ुरान ख़ानी ते ज़ोर न ॾियो। जेकॾहिं कुझु करिणो बि आहे त शागिर्द 10 घुरायो, उन्हनि खे मानी करायो, उन्हनि खे दुआ करायो, इहो वधीक बहितर आहे। सवलो तरीक़ो आहे जंहिंजे करे बरकत बि थिए थी। हिते हिकिड़ो नौजवान मूं वटि आयो, साईं बाबो गुज़ारियो आहे, क़ुरान ख़ानी कराइणी। क़ुरान ख़ानी मारे किताब में आहे ई कोन। वो अॼु ताईं 10 साल थी विया आहिनि, 10 साल हिते हिकिड़े बि घर में मूं क़ुरान ख़ानी कोन कई। ऐं अव्हांखे गुज़ारिश कयां थो, अव्हां बि न कयो, ऐं कंहिंमें मूं में उमेद बि न रखिजो त साईं ॾे वेंदासीं क़ुरान ख़ानी जे लाइ। सो अमरा आयो मूं वटि नौजवान, साईं बाबो गुज़ारियो आहे, साल थी वियो अथसि, क़ुरान ख़ानी कराइणी। मां मदरसे में पढ़ाईंदुसि, मां हुनखे चयो तूं अचु सुभाणे मदरसे, उते शागिर्द वेठा हूंदा, सॼो ॾींहुं क़ुरान पढ़ियो त हुन खां दुआ घुराईंदासीं। हुन चयो न साईं घर वठी ईंदुसि, उते पढ़ाईंदुसि। मूं चयो घर जे लाइ मां न आहियां, मूं वटि रस्तो कोन्हे। तूं अचु मदरसे में, साॻे शागिर्दनि बग़ैर कंहिं ख़र्चे जे, तोखे कुझु खाराइणो पीआरिणो बि न पवंदो, बग़ैर कंहिं ख़र्चे जे तूं अचु, तूं वेह गॾु, शागिर्द वेठा हूंदा, दुआ घुरंदासीं तुंहिंजे वाल साहिब जे लाइ। न साईं तव्हां वठी अचो हिते, वठी मां कोन ॿुधो। पोइ हले वियो, वेझो हिकिड़ी ॿी मस्जिद में वियो, उनखे चई साईं ॿार खपनि। चयोसीं ॿार तव्हांखे ॾींदासीं, 1000 रुपयो फीस असां चार्ज वठंदासीं, ऐं हिकु देग तव्हांखे ॾियणी पवंदी खाधे जी ॿारनि जे लाइ। 1000 रुपयो हिकु लॻे, 4000 रुपया देग जा, 5000 रुपया, 6000 रुपया। हाणे हू वीचारो हिते कंहिं घर में कमु कंदड़ हुयो, ऐं हुनजी पघार ई 5000 रुपया हुई। पोइ वरी वीचारो शर्मिंदो थियो त यार ही त कीअं थींदो कमु 5000 रुपया। पोइ वरी महीने तरसी करे वरी पोइ मोॾियायो। पोइ वरी मूंखे ॿुधाईं अची साईं अजीब मौलवी आहिनि, पैसा था वठनि, हीअं था कनि, हीअं था कनि, हीअं था कनि। मुंहिंजे मौलवियुनि जी पघारूं न हूंदियूं त पोइ इहे तरीक़ा आहिनि उन्हनि वटि खर्चा आहिनि पघार पंहिंजी वधाइण जा। गुज़र सफ़र त करिणो आहे न, लिहाज़ा इहो ग़लति कमु। हर तोखे मां दुआ घुरायां थो, पोइ मूंसां गॾु हलियो, प्यार सां असां दुआ घुरीसूं, बग़ैर कंहिं हुनजे अलहमदुलिल्लाह हुनजो कमु थी वियो। क़ुरान ख़ानी न कयो। ऐं तजुर्बो करे ॾिसो, जिन खे तव्हां घुराईंदव न क़ुरान ख़ानी जे लाइ घर में, उनखे कुझु न खारायो, भाउ अलाह जे ख़ातिर पढ़णो अथव, कुझु न खारायो। ॿिए दफ़ो ॾिसां अचनि उहे अहिड़ा माशरे में माण्हू मौजूदु आहे, 5-5 हज़ार रुपया वठंदासीं, 5000 रुपया ॾियो, 10,000 रुपया ॾियो, त पोइ क़ुरान ख़ानी ते ईंदासीं, न त न ईंदासीं। इहो ग़लति कमु आहे। क़ुरान ख़ानी जी उजरत वठणु जाइज़ ई कोन्हे। क़ुरान ख़ानी जो खाधो खाइणु जाइज़ ई कोन्हे। खाधो हलाल आहे, पर उनजो खाधो खाइणु जाइज़ ई कोन्हे। इन खे एहतियात करणु घुरिजे, मकरूह आहे। बिदत अमल जो खाइणु त बिदत ई थींदो।
अल्लाह का दुआ है अल्लाह तबारक व तआला मूंखे या वहाँखे इन शागिर्दनि जो मक़ाम मरतबो सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं उन्हनि खां क़ुरान ख़ानी न करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह। जिन साथियुनि सुन्नत ऐं ॿियो सुन्नत